अस्सलाम वालेकुम नाज़रीन। डिबेट में भली कार मां वजी मेज़बान सामा वहाब। डिबेट में गुफ्तगू कंदासीं अमरीका ईरान के विच में हलंदड़ छिकताण या अपने हुरमुज़ जेको इन वक्त ॿीहर ॿिन्हिनि मुल्कनि जे विच में छिकताण जो मरकज़ बणियल आहे। आपने हुरमुज़ के खोलण के हवाले से अमरीका जूं कोशिशूं ऐं ॿिए तरफ़ ईरान पारां आपने हुरमुज़ जी बंदी के हवाले से सामूंडी जहाज़नि ते हमलन खां पोइ हिकु भेरो ॿीहर आपने हुरमुज़ जो कंट्रोल संभालियो वियो आहे। मुतहदा अरब अमारात पारां ईरान खां अपने हुरमुज़ खोलण जी दरख़्वास्त कई वई आहे। जीअं त नाज़रीन तव्हांखे यादि हूंदो त MOU साइन थियण खां पोइ अमरीका ईरान जे तेल ते कुझु वक़्त जे लाइ पाबंदियूं हटायूं हुयूं ऐं जॾहिं ही हमला शुरू थिया अपने हुरमुज़ में उन खां पोइ ॿीहर अमरीका पारां ईरानी तेल ते पाबंदी लागू कई हुई। उन जे बावजूदि अॼु हिकिड़ी रिपोर्ट आहे उन मुताबिक़ अमरीकी पाबंदियुनि में नरमी ख़तमु थियण बावजूदि ईरानी तेल जूं बरामदात जारी आहिनि ऐं ईरान जो जेको तेल आहे उहो हिन वक्त भी मार्केट में खपी रहियो आहे। इन ते गुफ्तगू कंदासीं। इन खां अलावा नाज़रीन प्रोग्राम के ॿिए हिस्से में गुफ्तगू कंदासीं। अॼु सूबाई घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजार अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे दहशतगर्दी के हवाले से उन ते गुफ्तगू कंदासीं। ईरान अमरीका की सूरत हाल ते गुफ्तगू लाइ असांखे हिन वक्त जॉइन कयो आहे फॉर्मर एम्बेसडर आहिनि GR बलोच साहब ऐं स्टूडियो में मूंसां गॾु मौजूद आहिनि फारूक मोरई साहब। तमाम बिन्हीं मेहमाननि खे भली कार चवंदसि। GR साहब शुरुआत तव्हां खां करणु चाहियूं पिया। आपने हुरमुज़ एक भेरो ॿीहर मरकज़ बणियल आहे छिकताण जो ऐं कुछ वक्त पहिरियां MOU खां पोइ जेको आबी लंघ आहे वो खुलियो पर एक भेरो ॿीहर जेका आहे वो सूरत हाल ख़राब थींदे नज़र अचे पई। तव्हां कीअं ॾिसो पिया ओवरऑल आपने हुरमुज़ के हवाले से जेके हिन वक्त कोशिशूं आहिनि अमरीका ऐं ईरान जूं तव्हां छा था सम्झो आपने हुरमुज़ में जेतिरो कंट्रोल ईरान उनखे करे रहियो आहे छा अमरीका लाइ इहो पॉसिबल आहे त हू इन आबी लंघ के खोलराए वञे? मेहरबानी थैंक यू साहिबा। तमामु घणा सलाम तव्हां सभिनी खे तव्हांजी टीम खे ऐं असांजे तमामु प्यारनि ॾिसण वारनि खे जेको तव्हांजे सुठे इन चैनल खे ॾिसनि था। बेसिकली हिन वक़्तु ख़ितो जेको आहे मिडल ईस्ट उहो हिकिड़े तमामु कॉम्प्लेक्स ऐं ॾाढे मुश्किल मरहले में आहे। इहा जेका जंग जंहिंखे बंदि कराइण जे लाइ पाकिस्तान तमामु वॾी जाखोड़ कई डिप्लोमेटिक एफर्ट कया केतिरा सारा दौरा कया असांजे फील्ड मार्शल साहब जो ख़ासि तरह सां किरदारु तमामु दुनिया में मञियो वियो त तमामु ॾाढो मुख हुयो ऐं ॾाढो क्रिएटिव हो स्ट्रेटेजिक हुयो ऐं उहे ऐं हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सो MOU बि साइन करायो वियो इस्लामाबाद MOU फॉर पीस लेकिन उनखे सरेदस्त ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां उनजो रिगार्ड न कयो वियो। मां ॿिन्ही धुरियुनि खे ब्लेम कंदुसि छाकाणि जो ज़रूरत इहा हुई त घणे खां घणो जेको आहे सो रिस्ट्रेन रखियो वञे घणे खां घणो तहमुल जो मुज़ाहिरो कयो वञे जंहिंजो असांखे फुक़तान नज़र आयो ॿिन्ही जे बिहेवियर में। सो हाणे जेको टे ॾींहं थिया आहिनि जंग वरी फायरिंग हले पई थी अमेरिका ईरान ते करे पियो थो ईरान वरी उनजे टर्न में JCC से करे पियो थो। सो बेसिकली मूंखे इहो पियो लॻे त हाणे जेको ॾाढो हिकिड़ो अहम ख़ितो आहे मुस्लमान ऐं अरब मुल्कनि जे हवाले सां JCC उहो तबाही तरफ़ वञे पियो थो। जेकॾहिं उन्हनि इहा जंग अञा बि हले थी जीअं लॻे पियो थो त हलंदी त इन्हनि जूं इकोनॉमीज़ त बिल्कुलु ई विही वेंदियूं। न त हू ऑयल मोकिले सघंदा न टूरिज़म ऐं इन्वेस्टमेंट त ऑलरेडी जहिड़ो कर त तमामु घटिजी वियो आहे रियल एस्टेट घटिजी वियो आहे स्टॉक मार्केट का शइ कान रही आहे। सो आई थिंक इन्हनि खे त साल लॻी वेंदा वरी इंफ्रास्ट्रक्चर खे ठीकु करण में पंहिंजे मार्केट्स खे ठीकु करण में पंहिंजी इमेज खे ठीकु करण में छाकाणि जो इहे हिकिड़ियूं नंढियूं रियासतूं हुयूं उन्हनि ॾाढे हिकिड़े क्रिएटिव तरीक़े सां पंहिंजी हिकिड़ी इकोनॉमिक बबल क्रिएट कयो हुयो हिकिड़ी प्रॉस्पेरिटी हुई सेफ्टी सिक्योरिटी हुई ऐं हिकिड़ो ॾाढी हिकिड़ी परमानेंस जी स्टेबिलिटी जो हिकिड़ो परसेप्शन हो उहो सॼो जेको आहे सो ख़ाक में मिली वियो अनफॉर्चुनेटली ऐं चवणु न घुरिजे अला करे त बंदि थी वञे जंग लेकिन डेफिनेटली हिन वक़्तु ख़ितो जेको आहे सो तमामु मुश्किल मरहले में आहे ऐं पाकिस्तान जे फॉरेन मिनिस्ट्री तरफ़ां इहा ॻाल्हि चई वई आहे त ॿी धुरियुनि खे तमामु घणो एहतियात करणु घुरिजे रिस्ट्रेन करणु घुरिजे ऐं मूंखे लॻे थो जॾहिं असां पाण ॻाल्हायूं पिया त बि उहे जेके कोशिशूं आहिनि त हिनखे वरी दुबारा प्रोसेस ऑफ पीस खे दुबारा शुरू करायो वञे जंहिंमें पाकिस्तान आहे कतर आहे ओमान आहे उहे अञा चजाए की उन्हनि ॿिन्ही मुल्कनि ते ईरान जा बि हमला थिया आहिनि कतर ते बि थियो आहे ओमान ते बि थियो आहे उनजे बावजूदि बि उहे अञा ताईं इन में जुड़ियल आहिनि इन कम में असां सां बि जुड़ियल आहिनि कोऑर्डिनेशन में आहिनि ऐं मूंखे उमेद त रखी सघिजे थी पई पर तमामु घणी उमेद कोन्हे त जल्द का जंग बंदी थी वेंदी छाकाणि जो ॿिन्ही तरफ़नि खां
तमामु ख़तरनाक ऐं हिकिड़ा तैश ॾियारींदड़ जेके आहिनि से स्टेटमेंट्स अचनि पियूं थियूं ऐं ईअं ई थींदो आहे त पहिरियां स्टेटमेंट्स खां पोइ अहिड़ो माहौल ठहंदो आहे जंहिंमें ॿई धुरियूं न कंदियूं आहिनि हिक ॿिए सां कोऑपरेट। जी अच्छा सर, तव्हां जीअं ज़िक्र कयो त हमलनि जो सिलसिलो हलंदड़ आहे, मिडिल ईस्ट काफ़ी सफ़र करे पियो हिन सॼे सूरत हाल जे हवाले सां, तव्हां छा था सम्झो त मिडिल ईस्ट हिन वक़्तु कहिड़ी कंडीशन में आहे, जेको करंट स्टेटस आहे मिडिल ईस्ट जे अंदरि मुल्कनि जो, उहो हिन ॻाल्हियुनि जे हवाले सां छा पंहिंजा रिज़र्वेशन्स रखनि था ऐं अमली तौर ते हू छा करणु चाहिनि था ईरान ऐं अमेरिका जे हिन जंग जे अंदरि? ॾिसो अमन, इन तव्हांजो मां सवाल जो मक़सदु सम्झी वियसि, लफ़्ज़नि खे छॾे था ॾियो त ॾिसो हिन में सऊदी अरब बस वेरी मच पूरो हिसो हो उन सॼे प्रोसेस जो। जेके 4 हुकूमतूं हुयूं जिन पाकिस्तान, इजिप्ट, सऊदी अरब ऐं टर्की, जेके इहे 4 हुआ मुल्क जेके इन सॼी प्रोसेस जे पोयां हुआ, लेकिन अनफॉर्चुनेटली इन खां पहिरियां कोन हमला कया हुआ। वरी अॼु बि हिकिड़ो हमलो जेको आहे सो हुथीज़ जेको आहे सो हुनजी बंदरगाह ते कयो आहे सऊदी ते, जंहिंजे लाइ पाकिस्तान कंसर्न जो बि इज़हार कयो आहे। सो इन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो आहे, छाकाणि जो उन्हनि वटि उन्हनि जी डिपेंडेंस आहे अमेरिका ते फॉर द सिक्योरिटी जे लाइ, ऐं ईरान उन्हनि जो पाड़ेसरी आहे। त हू जहिड़ो कर बाह में हुन तरफ़ बाह आहे हुन तरफ़ खॾो आहे, केॾा वञनि छा कनि। सो आई थिंक ईरान खे थोरो एहतियात करणु घुरिजे। मां हाणे इन नतीजे ते पहुतो आहियां त ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजी ईरान जी लड़ाई आहे अमेरिका सां, इज़राइल सां, त उनजी रिटेलिएशन इज़राइल सां करे, अमेरिका सां करे, इन्हनि JCC कंट्रीज़ जी जेके नंढियूं हुकूमतूं आहिनि इन्हनि जी इकोनॉमी खे तबाह न करे। छाकाणि मां इन करे एज़ अ पाकिस्तानी चवां थो, असांजी सनअत असांजी मईशतुनि सां ॻंढियल आहे। जेको आहे सो 5 खां 6 मिलियन माना 50 खां 60 लख पाकिस्तानी कमु कनि था, ऐं असांखे $25 to $26 बिलियन तव्हांखे अचनि था आउट ऑफ 38 बिलियन जेका तव्हांजी रिमिटेंसिस आहिनि, ऐं असांजी इन्वेस्टमेंट बि उतां आहे। उन खां अलावा असांजो उन सां रिलेशनशिप आहे, ख़ासि तरह हाणे सऊदी अरब सां त असांजो म्यूचुअल डिफेंस पैक्ट बि आहे। त मुंहिंजे ख़्याल में असांखे हाणे इहो ख़्यालु करिणो पवंदो पंहिंजी ॻाल्हि ॿोल जे अंदरि बि, ऐं ॾाढो वाज़े करिणो पवंदो ईरान खे त हाणे इन्हनि जी इकोनॉमी खे तबाह करण ते या इन्हनि ते अहिड़े क़िस्म जी जेका अटैक आहिनि तिन जो तमामु घणो एडवर्स इम्पैक्ट थी सघे थो ओवरऑल दुनिया ते बि आहे, लेकिन ख़िते ते बि ऐं असांजी सनअत ते बि। सो इनडायरेक्टली MOU साइन थियण खां पोइ तव्हां छा था सम्झो त अमेरिका पंहिंजे ई साइन थियल MOU ते छो जेको आहे शक करे रहियो आहे, ऐं उनखे यकीन नाहे त MOU जे अंदरि जेके मामला तय थिया हुआ उनखे इम्प्लीमेंट कजे। त अमेरिका जे अगरि बिहाफ ते तव्हां ॻाल्हायो त तव्हां छा था सम्झो त अमेरिका साइन थियण खां पोइ छो इन्हनि सॼे मामले खे हिकु भेरो ॿीहर शक जी निगाह सां ॾिसे पियो? मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन में कंहिं हद ताईं ईरान जी जेका जहिड़ो कर नैरेटिव जेको ॾाढो अञा ताईं बि ॾाढो हुयो, ॾाढो मिलिटेंट हुयो, ख़ासि तरह IRGC जेका आहे उन्हनि जी ईरानियन रिवोल्यूशनरी गार्ड जेके आहिनि उन्हनि जा स्टेटमेंट्स तमामु सख़्तु आयूं पे, मुश्तबा खमनाई जूं स्टेटमेंट तमामु सख़्तु आयूं पे, कलिबाश जूं सख़्तु आयूं पे, ऐं पोइ जेका स्टोरी प्रेस मां थी आहे त एक्चुअली हिन दफ़ा ॿिन्ही तरफ़ां अॻिराई थी, पर अमेरिका शायदि इहो एक्सपेक्ट न पियो कयो त ईरान फायर कंदो उन्हनि जहाज़नि ते जेके उन ई लंघ मां न पिया आया जेका इन्हनि डिज़िग्नेट कई ईरान वारनि। सो उन में मूंखे लॻे थो त ॿिन्ही तरफ़ां ऑलरेडी ग़लतफ़हमी त आहे, तमामु वॾो डेफिसिट आहे तमाद जो। उन में पोइ जॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी वञे त हाणे ईअं लॻे थो त अमेरिका रिव्यू कर, ऐं इन एनी केस अमेरिका में तमामु घणी वॾी लॉबी हुई जेका वॉर लॉबी, दे नेवर बटेड दिस एग्रीमेंट विद ईरान, बल्कि हिकिड़े त कांग्रेसमैन चयो त इट्स इंस्ट्रूमेंट ऑफ सरेंडर, हीअ त सरेंडर कयो आहे जेको ट्रम्प आहे। सो ऐं ऑब्वियसली इज़राइल त कॾहिं चाहे नथो त इहा जंग बंदि थिए, हुनजो अल्टीमेट इहो ई आहे कंहिं तरह सां इहा जंग हलंदी रहे, हू पंहिंजो ग्रेटर इज़राइल जो एजेंडा खणी अॻिते वधंदो रहे गज़ा में, लेबनान में, ऐं ईरान खे अमेरिका एतिरो कमज़ोर करे छॾे जो अल्टीमेटली हू बि इराक ऐं सीरिया वांगुरु हिकिड़ी कमज़ोर रियासत बणिजी वञे, जंहिंमें जेके आहिनि से शोरश ते सिविलियन ऐं इहा हुकूमत बि हली वञे, पोइ टुकड़नि में ख़ुदा न करे जीअं ॿिया मुल्क थी विया आहिनि अरब, तीअं हुननि जो प्लान
तक़रीबन इहो ई आहे जी। ऐं जेको लॻे थो त हू उनखे छॾण लाइ तयारु न आहे जी। अच्छा सर, अमेरिका ख़ुदि हिन जंग जे हवाले सां तव्हां ॾिठो MOU खां पहिरीं काफ़ी शयूं मंज़रियाम ते आयूं, अमेरिका पाण बि इन जंग खे प्रोलॉन्ग न पियो करणु चाहे। तव्हां छा था सम्झो त नवंबर खां अॻु में अमेरिकी सदर वटि ऑप्शन आहे त हिन जंग खे वधीक प्रोलॉन्ग करे, ऐं अगरि उहो प्रोलॉन्ग थिए थी जंग त उनजा साइड इफेक्ट्स छा हूंदा अमेरिकन पॉलिटिक्स जे अंदरि? ॾिसो हुन में अमेरिकन पॉलिटिक्स में ज़ाहिर आहे ही जंग त अप्रूवल में पब्लिक लेवल ते को बि कोन थो उनखे अप्रूव करे। इनफैक्ट लॉट ऑफ यंग जेके आहिनि से हिन जे ख़िलाफ़ आहिनि, हू इज़राइल जे ख़िलाफ़ आहिनि ऐं हाणे रिपब्लिकन खे बि वोट न ॾींदा। सो ज़ाहिर आहे जेके नवंबर में जेके मिड टर्म इलेक्शन्स आहिनि तंहिंमें मोस्ट लाइकली प्रिडिक्शन इहा ई आहे रिपब्लिकन हाराए वेंदा। लेकिन छा इन ख़ौफ़ खां हू पोइते हटी वेंदो ट्रम्प, उन जी का गारंटी कान्हे, छाकाणि जो हू वॾी गेम खेॾंदो आहे, रिस्क वठंदो आहे, वॾो रिस्क टेकर आहे। सो इहो पॉसिबल आहे त बल्कि हिकु दफ़ा मूंखे यादि पियो थो उनजी स्टेटमेंट आई त आई डोंट केयर अबाउट मिड टर्म इलेक्शंस, आई डू व्हाट आई थिंक इज़ राइट। सो उन लिहाज़ सां फ़र्क़ु ज़रूरु पवंदो, लेकिन छा उन ई फ़र्क़ु जो इन जे डिसीजन मेकिंग ते को फ़र्क़ु पवंदो? प्रोबब्ली नॉट, छाकाणि जो वॉर लॉबीज़ जेके आहिनि से लॉबीज़ जेके आहिनि से कंहिं न कंहिं तरह सां अहिड़ो को खणी अचणु चाहिनि थियूं वापसि अहिड़ी ट्रॉफी त असां ईरान खे जेको आहे सो ज़ेर कयो या उनखे शिकस्त ॾिनी ऐं ही असांजा इंट्रस्ट जेके हुआ से असां प्रोटेक्ट कया आहिनि, चाहे जंग हले 2 महीना 3 महीना या इवन नवंबर ताईं बि हले थी ऐं हिन खे सेटबैक अचे थो, बट दे कैन कम बैक एंड क्लेम त असां खटे आया आहियूं। ऐं बल्कि इन्हनि 3 महीननि में 3 महीननि 4 महीननि में ईरान जो वॾो नुक़सानु थी सघे थो, JCC जो वॾो नुक़सानु थी सघे थो। सो आई थिंक पहिरियां जेको असांजी सोच हुई ऐं ईरान जी बि शायदि अञा ताईं सोच आहे त वॾी जंग जेका आहे सा ईरान जे फेवर में आहे ऐं अमेरिका जे में न आहे। उन ते मां सम्झां थो त न, छाकाणि जो हू टैक्टिस पंहिंजी चेंज करणु ज़रूरी कोन्हे, हू पंहिंजा फुट में रखनि, पर उन्हनि वटि एतिरो सारो डिस्ट्रक्टिव पावर आहे अमेरिका वटि, लाइक अनलिमिटेड आहे दुनिया में सभ खां वधीक कन्वर्ट। सो हू इन एरिया खे ईरान खे अनस्टेबलाइज़ महीननि जा महीना रखी सघे थो, हर हफ़्ते 2 ॾींहं 3 ॾींहं अहिड़ी स्टेट करे सघे थो त ऑयल मार्केट बि जेका आहे सा रहे डिसरप्टेड, कंट्रोल बि मुकमिल न रहे ईरान जो। सो हाणे सॼी जेका जंग थींदी सा स्टेट ऑफ हॉर्मोज़ जे कंट्रोल ते थींदी। हाणे ॾिसणो इहो आहे त छा ईरान वाकई वॾी जंग लड़ण लाइ तयारु आहे या स्टेट ऑफ हॉर्मोज़ लाइ, ऐं अमेरिका बि तयारु आहे, इहो ॾिसणो पवंदो। केतिरी डिटर्मिनेशन ॿिन्ही मां आहे जंहिंखे हींअर प्रिडिक्ट करणु मुश्किल आहे त उहे केतिरी कॉस्ट ॾियणु चाहिनि था टू कंट्रोल द स्टेट ऑफ हॉर्मोज़। अच्छा सर, मिडल ईस्ट जे हवाले सां बि ॿुधाइजो त मिडल ईस्ट वटि हिन वक़्तु जेका सूरत-हाल आहे काफ़ी उन्हनि खे इकोनॉमी प्रेशर आहे हिन वक़्तु, ऐं जेके पीस जो जेको हिकिड़ो मामिलो हुयो उहो बि काफ़ी हाणे डिस्टर्ब आहे। मिडल ईस्ट जे हवाले सां अमरीकी सदर जा जेके हिन जंग खां पहिरीं जेके बयान हुया या जेका हुनजी सोच हुई, जेके हुनजो प्लान हुयो त हिन जंग जे हवाले सां चाइना खे बि काउंटर कंदो ऐं मिडल ईस्ट में बि हिकिड़ी बेचैनी ऐं उथल पुथल ऐं अदम इस्तेहकाम रहंदो, त अमरीकी सदर जा इहे ॿई टारगेट तव्हांखे लॻे थो पूरा थी चुका आहिनि? आई थिंक इट्स अ वेरी गुड क्वेश्चन। त बल्कि मां कंहिं शायदि आर्टिकल में या कंहिं टॉक में चयो बि हो त पॉसिबल आहे त हिन जंग जो जा 2 निशाना हुआ, ईरान हुयो ऐं चाइना जी इकोनॉमी हुई। बल्कि हींअर ई मां कुझु ॿुधो पिए कंहिं हिकिड़े जर्मन एनालिस्ट हुयो, उन्हनि जे ख़्याल में, ऐं इट्स वेरी इंट्रस्टिंग ख़्याल, त ही ॿई जंगूं जेके आहिनि, यूक्रेन जी जंग बि ऐं हीअ जेका जंग आहे इहा इन करे ॿुड़ी पई वञे ताकी बाक़ी दुनिया सॼी जेका आहे सा गुरबत जो शिकार थिए, इकोनॉमिक मसइलनि जो शिकार थिए, छाकाणि जो हुननि जे ख़्याल में अमेरिकन इकोनॉमी तमामु वॾी आहे, इट कैन सस्टेन इट। सो इकोनॉमिक ऑब्जेक्टिव आहिनि डेफिनेटली ईरान, ऐं हिनखे ईरान खे बि पोइते करण जा ऐं चाइना खे पोइते करण जा डेफिनेटली आहिनि, ऐं इहे ॿई के हद ताईं नज़र में अचे थो, लॻे त ईअं थो त शायदि इहे ऑब्जेक्टिव हिननि जा ख़तमु न थिया आहिनि ऐं उनखे परस्यू करणु चाहिनि। अच्छा सर, इन खां अलावा हिन वक़्तु ईरान जे अंदरि जेको तव्हां MOU खां पोइ जी सूरत-हाल ॾिठी, तव्हां कीअं था सम्झो त MOU जे इम्प्लीमेंटेशन जेके उनजो पॉइंट वाइज़ उन ते अमल दरामद जे लाइ जेके मीडिएटर आहिनि उन्हनि जो केतिरो वॾो रोल आहे, ऐं हिन वक़्तु जॾहिं त सूरत-हाल ख़राबु थींदी नज़र अचे पई त जेके मीडिएटर्स आहिनि उन्हनि वटि हाणे कहिड़ा ऑप्शन्स आहिनि, कहिड़ी हिकमत अमली उन्हनि खे अख़्तियार करणु घुरिजे त जीअं ॿई धुरियूं ॿीहर
पीस टॉक्स खे कंटिन्यू कनि? वरी लिमिटेशन आहे इहा साइमा त जेके मीडिएटर्स आहिनि उन वटि लीवरेज कोन्हे को मां सवाइ अखलाकी लीवरेज जे अखलाकियात खे रियल पॉलिटिक्स में का जगह कान्हे का नॉनदलेस उनजे बावजूद भी पाकिस्तान हिकिड़ो तमामु वॾो डिप्लोमेटिक सक्सेस हासिल कयो उन में छाकाणि जो असांजी हिकिड़ी अप्रोच हुई मुख़्तलिफ़ लीडरशिप ते उन्हनि खे कन्विंस करण में पर्सनल इंटरवेंशन हुई फील्ड मार्शल साहब जी बि प्राइम मिनिस्टर जी बि सो आई थिंक हाणे इन सॼे सिलसिले खे दुबारा वरी जाॻाइणु ॾाढो ॾुखियो कमु आहे पर मे बी जेके JCC कंट्रीज़ आहिनि दे कैन कम ओवर एंड टेल द अमेरिकन्स के भी ही असांजे इंट्रस्ट में न आहे ऐं अमेरिकन बि कन्विंस थी वञनि साॻी तरह सां ईरान सां बि को अहिड़ो कम्युनिकेशन कनि त अॻिते हली स्टेट ऑफ हॉर्मोज़ खे बि असां गॾिजी हलाए सघूं था ऐं ख़िते जी जेका इकोनॉमी आहे ऐं जेका सिक्योरिटी आहे उहा बि का गॾियल ख़िते जी कंट्रीज़ जी जवाबदारी हुजे टी धुर न अचे उन हवाले सां का ॻाल्हि ॿोल शुरू करणी पवंदी ऐं उन खां वधीक मुंहिंजो ख़्याल आहे जेको अंडरलाइन इशू आहे फ़लस्तीन जो ऐं इज़राइल जी हेजमनी उनखे बि एड्रेस करणो पवंदो वन वे आदि अदर को वाइदो थिए या को अहिड़ो वरी रोड मैप अचे त इहो जहिड़ा बहानो ई ख़तमु थी वेंदो इज़राइल ऐं हिन जो त पोइ ईरान जे लाइ अहिड़ा जेके उन्हनि जो पंहिंजा एलाइज़ आहिनि जेके ॿिए लफ़्ज़नि में चयो वञे थो प्रॉक्सीज़ बि उन्हनि जी ज़रूरत न रहंदी सो आई थिंक ॿिनि टिनि ट्रैक्स ते कमु करणो पवंदो त परमानेंट सोल्यूशन जेको आहे फ़लस्तीन जो उहो हासिलु करणो पवंदो इमीडिएट टर्म में हिननि खे को रस्तो ॾियणो पवंदो जंहिंमें उहे पाण को एग्ज़िस्ट थी रहनि ऐं ऑब्वियसली जेका कोशिशि कई आहे त हाईएस्ट लेवल ते जेका इंटरवेंशन थिए थी ऐं लॉजिक ऑफ पीस ॿुधाइणो पए थो ऐं इलॉजिक ऑफ वॉर उहो ॿुधाइणो पए थो होपफुली उन सां कान खे नतीजा बहितर निकिरनि। ठीक है जी अबल साहब वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो नाज़रीन फॉर्मर एम्बेसडर जी अबल साहब सां सां गॾु हुया फारूक साहब जीअं तव्हां जीआर साहब जी गुफ़्तगू ॿुधी हिन वक़्तु आबने हुरमुज़ जे हवाले सां कशीदगी एतिरी वधियल आहे जो जेके सालिस मुल्क आहिनि उहे बि हिन ॻाल्हियुनि खे ॿीहर शुरू करण जे लाइ काफ़ी कोशिशूं बि कनि पिया पर हिन वक़्त ताईं जेको डेडलॉक वारी सूरत हाल नज़र अचे पई तव्हां कीअं सम्झो था त हिन सूरत हाल मां ॿाहिरि निकिरण जे लाइ केरु विच में किरदारु अदा करे सघे थो ऐं अगरि ही सूरत हाल वधीक वक़्तु ताईं अॻिते वधे थी त पोइ दुनिया ते इन जा मुआशी असर केतिरा पवंदा? तव्हां इहा ॾिसो त भई जेको आहे सो इन जेको जंग जे करे ईरान त बिल्कुलु तबाह थी वियो आहे लेकिन जेको आहे उन सां गॾोगॾु नार मुल्कनि खे बि नुक़सानु पहुतो आहे तमामु घणो ऐं उन खां अलावा उन्हनि खां वधीक जेको पाकिस्तान खे बि नुक़सानु पहुतो आहे वधीक जेको आहे मुआशी तौर ते ऐं जेको ज़ाहिर उते जेको असांजा 60-70 लख माण्हू जेको उते कमु कनि था पाकिस्तान जा मुख़्तलिफ़ जेको आहे मुल्कनि में इन करे नार मुल्कनि जो हींअर सूरत हाल तमामु ख़राबु आहे तव्हां इन अमेरिका खे को फ़र्क़ु कोन थो पए अमेरिकी अॾनि ते अगरि ईरान हमलो करे पियो त पोइ उन जे लाइ को मसइलो कोन्हे लेकिन इहो जेको हुनजो हलीफ़ मुल्क आहे तमामु जंहिंजी हू तमामु घणी जेको आहे करे थो इसराइल उहो ख़ामोशीअ सां विच में वेठो मज़ो ॾिसे छो जो हुनखे ख़बर आहे त भई जेको आहे सो मूं ते हमिलो थींदो कोन ऐं ईरान ते जेके हमला थियनि पिया उहे अमरीकी अॾा जेके नार मुल्कनि ते आहिनि उतां थियनि पिया ईरान जवाबी तौर ते उन्हनि ते हमला करे पियो ऐं ईरान बिल्कुलु वाज़े अल्फाज़ में इहो चयो आहे त भई जेकॾहिं असांखे तेल खपाइणु न ॾिनो वेंदो असांखे जीअण न ॾिनो वेंदो त असां इलाइक़े जे कंहिं बि मुल्क खे तेल खपाइणु कोन ॾींदासीं ऐं न को जेको आहे असां बि जेको आहे कारवायूं जारी रखंदा आहियूं ऐं इन जो इहो सिलसिलो जारी आहे। हाणे जेके पासदारान इनकलाब आहिनि जेके उन्हनि जेको आहे सो उर्दुनि जे अवाम खे हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे त बराए महिरबानी तव्हां जेको असांजी उर्दुनि सां या तव्हां अवाम सां का बि दुश्मनी कान्हे का तव्हां जेको आहे पंहिंजे मुल्क में जेको आहे अमरीकी अॾा आहिनि उनखे ख़तमु कराइण जे लाइ आवाज़ु उथारियो हुननि जो चवणु इहो आहे त भई जेको आहे सो ईरान में जेके अमरीकी फ़ौज जा अॾा आहिनि उतां जेको आहे सो असांजे जेको आहे ईरान जेको चए थो त भई जेके अमरीकी अॾा आहिनि उते इन में नार मुल्कनि में उतां जेके जहाज़ उथनि था या उतां जेके असांजो हमिलो थियो उन में हू 186 मासूम ॿार स्कूल जा ऐं जेको उस्ताद बि शामिलु आहिनि जिन खे निशानो बनायो वियो ऐं हुननि चयो त भई जेको सियोनी रजीम आहे उन जी जेका पुष्पनाई उहो अमरीका करे पियो ऐं हुननि जेको आहे उर्दुनि जे अवाम खे क्लियर चयो त भई जेको आहे सो उन खां अलावा बि उहो जेको आहे ईरान जेको आहे जो चवणु इहो आहे त भई नार मुल्क जेको आहे पंहिंजनि अॾनि खे इस्तेमालु करणु अमरीका खे न ॾियनि असां उन्हनि ते हमिलो कोन कंदासीं ऐं ॿिए पासे जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ो मुल्क रहिजी वियो सऊदी अरब
जंहिं ते जेको आहे जंहिंजे बिल्कुलु जेको आहे न अमेरिका खे मना कयो त भई असांजे हितां केर बि जेको आहे अॾनि तां जेको आहे सो हिन ते ईरान ते हमिलो न थींदो। लेकिन उन ते जेको आहे होसी जेके यमन जा जेके बाग़ी जेके आहिनि जेके ईरान जा हलीफ़ आहिनि माना जीअं हिज़बुल्लाह आहे ऐं हमास आहे ऐं होसी आहिनि, होसियुनि जे तरफ़ां सऊदी अरब ते बि हमिलो कयो वियो आहे मीज़ाइल सां। त इन में तव्हां अंदाज़ो लॻायो त भई जेको आहे सो हींअर मामिलो तमामु जेको आहे ख़राबु आहे। होॾां ॿिए पासे जेको आहे सो जेको सदर डोनाल्ड ट्रंप आहे उन चयो आहे त भई जेको आहे सो असां जेको बि अॼु खां उन्हनि पाबंदी शुरू कई आहे शाम जो 4 बजे खां अमरीकी वक़्त जे मुताबिक़ जेको आहे आबना हुर्मुज़ जी नाकाबंदी शुरू कई आहे। त हुननि जो इहो चवणो सदर ट्रंप जो त असां जेको कार्गो वेंदो उन ते 20% जेको असां पंहिंजो इन जी हिफ़ाज़ती जेको आहे उहो वठंदासीं, जेको आहे टैक्स वठंदासीं। जॾहिं त ईरान जो जेको आहे वज़ीर ख़ारजा आहे अब्बास इराक़ची उहो चए थो त ईरान जेको अमरीकी जेको आहे इहो जेको हितां जेको गुज़रंदो उन खां टैक्स उहो मुल्क टैक्स पसंदि वठंदो जेको उन जे मथां जेको हिफ़ाज़त सां उनखे आबना हुर्मुज़ क़रार कराईंदो। त हू चए थो भई ईरान अमरीका जेको टैक्स रखियो आहे 20% आहे इहो तमामु जेको आहे घणो आहे, असां मुनसिफ़ाना टैक्स रखंदासीं। ऐं उन खां अलावा हुननि जो जेको इहो चवणु आहे त भई जेको आहे सो ॿई मुल्क जेके आहिनि उन्हनि जो मौक़ुफ़ आहे त भई जेको आहे असांजो जेको आहे हिन ते होल्ड आहे हिन ते आबना हुर्मुज़ ते। ऐं इहो पाण में हिननि जो तरीक़ेकार जेको आहे झगड़ो जारी आहे ऐं केसि ताईं हलंदो इहा का ख़बर कान्हे। लेकिन जेको आहे सो ऐं ॿिए पासे सदर ट्रंप जेका हिकिड़ी ॿी बि दावा कई आहे उहो चए थो त भई जेको आहे सो ईरान जो नओं सुप्रीम जी लीडर जेको आहे मुश्तबा खामनाई असांखे 90% जेको आहे इतलात आहिनि त भई उहो ज़िंदह न आहे। ऐं उहो जेको आहे सो सुप्रीम उन जेको आहे चयो आहे त भई जेको आहे असांखे जेको आहे ईरान जूं जेके सो फ़ौजी सलाहियतूं ख़तमु करे छॾियूं आहिनि, ईरान जी बहरिया ख़तमु आहे, फ़ज़ाइया ख़तमु आहे, एंटी एयरक्राफ्ट ख़तमु आहिनि ऐं तमामु जेका जेके वॾा रहनुमा हुआ असां उन्हनि खे बि जेको आहे सो मारे छॾियो आहे ऐं ईरान जा वॾा लीडर मारिजी चुका आहिनि ऐं 90% असांखे इम्कानात मुश्तबा खामनाई ज़िंदा कोन्हे को उन जी साम्हूं अचण जी का बि जेको आहे सो इतला कान्हे। ऐं जेको आहे जॾहिं जेको आहे मुश्तबा खामनाई जे वालिद अली खामनाई साहिब जी जेका आख़िरी रसूमात हुई उन में बि जेको आहे सो मुश्तबा खामनाई शिरकत न कई, जंहिंजे करे जेको आहे अमरीकी सदर चए थो त भई असांखे जेको आहे सो 90% यकीन आहे त मुश्तबा खामनाई जेको आहे सो हयात नाहे। ठीकु आहे नाज़रीन, प्रोग्राम में गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे। हिते मुख़्तसिर ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल सिलहजा जी अहम प्रेस कॉन्फ्रेंस के डिस्कस कंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, डिबेट में गुफ्तगू कंदासीं। अॼु सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल सिलहजार IG सिंध ऐं SSP CTD अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें कराची जे अंदरि रेंजर्स हेडक्वार्टर्स ते हमले जे हवाले सां डेटा शेयर कई वई। उन खां अलावा हिन वक़्तु सिंध जे अंदरि जेके दहशतगर्दी जी सूरत हाल आहे ऐं सिक्योरिटी फोर्सिस पारां उन काउंटर में जेके ऑपरेशन जो सिलसिलो हलंदड़ आहे उन हवाले सां तफ़सीली गुफ्तगू कई वई आहे। ओवरऑल इन प्रेस कॉन्फ्रेंस जे हवाले सां गुफ्तगू लाइ असां हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि चीफ क्राइम रिपोर्टर ज़हीर शेख धरती TV न्यूज़ सां उन तालुक़ आहे, उन्हनि सां गुफ्तगू कयूं था। उनखां अलावा सीनियर सहाफ़ी शकील लाइज बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां ॿिन्हिनि महिमाननि खे भलीकार। ज़हीर, सभ खां पहिरीं ॿुधाइजो अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, घरू वज़ीर कहिड़ियूं अपडेट्स शेयर कयूं आहिनि, अंग अखर बि असां सां शेयर कजो ऐं ॿुधाइजो त हिन वक़्तु ओवरऑल सिक्योरिटी जे हवाले सां छा हिकमत अमली अख़्तियार कई वञे पई ऐं जेको दहशतगर्द टोला गिरफ़्तार कया विया आहिनि, उनखां अलावा जेके अफ़गानिस्तान खां ऑपरेट थींदड़ जेके एलिमेंट्स आहिनि हिन वक़्तु उन हवाले सां छा स्ट्रेटेजी अख़्तियार कई पई वञे सिंध गवर्नमेंट पारां? ॾिसो, कराची जे अंदरि 27 जून कराची जे KT3 रेंजर्स कैंप ते जेको आहे हिकु दहशतगर्द हमलो थियो, उन जंहिंजी इंक्वायरी जेको आहे काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट CTD जे हवाले कई। अॼु हिकु अहम प्रेस कॉन्फ्रेंस थी जंहिंमें सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध जावेद आलम ओडो, CTD जे इरफान बहादुर जेको आहे कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त हिन मुल्ज़मान जो जेको तालुक़ु आहे उहो उन जो जेको 3 मुल्ज़मान जो तालुक़ु आहे उहो ॿुधाए थो वञे त हिन जो 3 जो तालुक़ु अफ़गानिस्तान खां ॿुधाए थो वञे, जंहिंमें हिकु ख़ुदकशी जो आहे बमबार हुयो जंहिंजी शनाख़्त जनान जे नाले सां थी, जेको हिकु ख़ुदकश बमबार हुयो। जॾहिं हू हुते पहुतो त हुन पहुचण खां पोइ फौरन हुन पंहिंजो पाण खे जेको आहे बारूद सां उॾाए छॾियो। हुन खां पोइ ॿियो जेको हमलावर हुयो हुन जो नालो बिलाल आहे। असल में उहो बाजोड़ जो रिवायती आहे ऐं गुज़िरियल 20 सालनि खां जेको आहे अफ़गानिस्तान जे शहर कुंबर सां तालुक़ु रखे थो।
टियों जेको आहे उस्मान उर्फ शेर मोहम्मद आहे जेके ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो जंहिंजो तालुक़ु अफ़गानिस्तान जे शहर नंगरहार सां ॿुधायो थो वञे। मां तव्हांखे ॿुधायां इन जेको दहशतगर्दी हमलो थियो इन जी जेके मनसूबाबंदी कई उन जे बारे में ॿुधाए थो त नूर वली जेको इहो हिकु मनसूबाबंदी कयो जेको हमलावर हुयो, इन सां गॾु हिकु शेर वली बि जंहिंसां मनसूबाबंदी कई। इन सां गॾु जेको टियों हमलावर हो जेको मास्टर माइंड ॿुधाए थो वञे त वो कारी बशीर उर्फ अहरार हो जंहिंखे CTD एहलकार जेको आहे गिरफ़्तार करे उनखां तफ़सीली डिटेल वरिती। ॿुधायो थो वञे त इहो जेको टोटली हमलो थियो इनखे 4 मरहलनि में जेको आहे इनखे जेको आहे अंजाम ॾिनो वियो। सभिनी खां पहिरें मामले में जेको इन हमलावर खे जेके बि आहिनि इन चइनी खे जेको आहे ट्रेनिंग कराची जेको आहे अफ़गानिस्तान जे अंदरि जेको आहे ट्रेनिंग ॾिनी हुई। ट्रेनिंग ॾियण खां पोइ जेको आहे ॿिए मरहले में जेको आहे इन्हनि खे कराची अफ़गानिस्तान खां जेको हब जेको आहे शिफ्ट कयो वियो। हब खां पोइ जेको आहे इन्हनि खे कराची जो जेको मरहलो हो उहो 3 मरहले में इनखे कराची शिफ्ट कयो वियो। चौथों मरहलो इहो हो जंहिं मरहले में इन्हनि खे जेको आहे इन जॻह ते पहुची करे जेको इन्हनि हमलो कयो, पर असांजी सिक्योरिटी एजेंसीज़ इंटेलिजेंस बेस फौरन जेको आहे कार्रवाई कंदे इन हमले खे टोटली नाकामयाब बणाए छॾियो ऐं जेके 2 मुल्ज़िमान उनखे उन टाइम ते जेको आहे उनखे जेको आहे हलाक करे छॾियो। इन सां गॾु जेके ॿिया हिकिड़ो जेको मुल्ज़िम उस्मान जेको आहे उनखे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे सघियो। हिन टाइम ते इन बेस जे मथां जेके हमले में टोटल जेके मास्टर माइंड समेत जेतिरा बि जेके मुलविस हुआ उन तमाम खे जेको सिक्योरिटी एजेंसी उन्होंने गिरफ़्तार करे चुकी आहे ऐं उन सिक्योरिटी एजेंसी जो चवणु आहे त इन जो जेको मामिलो हिन टाइम ते लॻो थो इन जी रथाबंदी जेकी कई वई उहो अफ़गानिस्तान मां कई वई। पर इन सां गॾु इन्वेस्टिगेशन जे दौरान इहो बि आयो त असांजे पड़ोसी मुल्क भारत जा बि किथे न किथे इन जा रवाबित मिलनि था जेको इन सां गॾु इनखे जेको आहे प्रॉपर सपोर्ट थो करे ऐं उनखे जेका माली मदद थो करे। मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जॾहिं हमलो थियो उन टाइम ते जेको आहे फौरन असां ॾिठो त कराची जे अंदरि जेके रेंजर्स ऐं जेके ॿिया सिक्योरिटी वारा एजेंट उन फौरन उनजे मथां कार्रवाई कंदे इनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। स्पॉट ते जेके आहे हिकु ख़ुदकुश बमबार पंहिंजो पाण ॿुधाए छॾियो। इन अलावा जेको ॿियो जेको मुल्ज़िमान हुयो उनखे जेको आहे फौरन जेको आहे उनखे जेको आहे उनखे हलाक करे छॾियो। इन सां गॾु जेको आहे हिकिड़ो जेको ज़ख़्मी हालत में उस्मान आहे उनखे फौरन उनखे जेको एजेंसियूं उनखे पंहिंजे गिरफ़्त में वठी छॾियो। उन खां पोइ जेको आहे इन्वेस्टिगेशन जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो। कराची में तमामु सख़्तु सिक्योरिटी जा हालात कया विया, एयरपोर्ट खे जेको आहे सख़्तु कयो वियो ऐं उन खां पोइ इन्वेस्टिगेशन जो सिलसिलो शुरू कंदे जेको आहे हिन जा जेके 3 सहूलियतकार आहे उन्हनि 3 सहूलियतकार खे जेको गिरफ़्तार कयो वियो ऐं उन सां गॾु जेको इन मास्टर माइंडेड हो उनखे बि हिनमहिल ताईं पुलिस जेको आहे जेको CTD आहे उन गिरफ़्तार करे चुकी आहे। जी ठीकु आहे ज़हीर शेख, वरी महिरबानी तमाम अपडेट्स शेयर कया। नाज़रीन, ज़हीर शेख धरती TV जा चीफ क्राइम रिपोर्टर असां सां गॾु हुआ ऐं ओवरऑल अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस जे हवाले सां उन्हनि अपडेट्स शेयर कया। फारूक साहब, हीअ अहम प्रेस कॉन्फ्रेंस हुई ऐं अॼु IG सिंध ऐं SSP CTD ऐं घरू वज़ीर जेका डेटा शेयर कई आहे ऐं रेंजर्स हेडक्वार्टर ते हमले जे हवाले सां जेको अफ़गानिस्तान मां जेको ही दहशतगर्द ग्रुप ऑपरेट करे रहियो आहे, तव्हां कीअं था सम्झो त दहशतगर्दी जे हवाले सां सिक्योरिटी फोर्सिस ऐं पुलिस ऐं रेंजर्स गॾियल तौर ते जेको हिकिड़ो कार्रवाई जो सिलसिलो हलंदड़ आहे उन सां मुनमान जी सूरत केतिरे क़दुरु उन ते फ़र्क़ु पियो आहे? तव्हां ॾिसो न त जेको आहे सो पूरे मुल्क में जेको आहे सो ज़ाहिर अफ़गानिस्तान ऐं जेको हिन जा अफ़गानिन जा जेके साइलेंट स्लीपर्स जेको आहे पूरे पाकिस्तान में मौजूदु आहिनि। हाणे कारी बशीर समेत जेको आहे 13 ॼणनि खे जेको आहे CTD जेको आहे सो गिरफ़्तार कयो। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार प्रेस कॉन्फ्रेंस कई जॾहिं त सहाफ़ियुनि जे सुवालनि जा जेके जवाब जेको आहे इरफान बहादुर साहब ॾिना। उन क्लियर अल्फाज़ में जेको आहे इहो सभु सॼो जेको आहे वाज़े कयो त भई जेको आहे इन्हनि खे अफ़गानिस्तान में जेको आहे तरबियत ॾिनी वई, उते मुख़्तलिफ़ कैंपुनि में तरबियत ॾियण खां पोइ इन्हनि खे सरहद पार कराए जेको आहे सो हब चौकीअ खां पोइ कोरंगी में आंदो वियो कराचीअ में। उतां उन खां पोइ उन्हनि खे जेको आहे सो गाॾीअ जे ज़रिए हिननि खे उते उन जॻह ते पहुचायो वियो मौसमियात जे दफ़्तर में, जिथे जेको आहे टेक्निकल जेको रेंजर्स जो जेको ऑफिस हो उते पहुचायो वियो। त उन में जेको आहे सो हिननि जेको आहे टोटल 13 ॼणनि जेको आहे इन में सहूलियतकार हुआ कारी बशीर समेत। जेको कारी बशीर खां जेको मोबाइल फ़ोन बरामद थियो आहे जेको माना ख़ुदकश हमलावर जेको बयानु ॾींदो आहे, आख़िर में वीडियो पैगाम रिकॉर्ड कराईंदो आहे, उहो तक उतां मिलियो आहे। उन मां फोटेजिस मिली विया जंहिंमें सॼी ख़बर पइजी वई त भई छा जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां इहो कयो वियो आहे पंहिंजो। ऐं इन में जेको आहे सो तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त भई जेको आहे सो CTD जेको आहे सो अञा बि जेको आहे ॿी बि जेको आहे कार्रवाई कई आहे, लेकिन इन ई सिलसिले में
ऐं उन्हनि जेके पकड़िया आहिनि माण्हू उन्हनि जे जेको उन ते चवण ते जेके आहिनि कुझु माण्हू ॿिया बि जेको आहे अंडर अरेस्ट आहिनि जिन खां जेको आहे इन्वेस्टिगेशन जारी आहे। लेकिन ही टोटल जेको मास्टर माइंड समेत त जेके टोटल सहूलियतकार 13 सभिनी खे जेको आहे CTD गिरफ़्तार कयो आहे ऐं उन्हनि खां वधीक जेको आहे इन्वेस्टिगेशन जारी आहे। शकील नाइक साहब, तव्हां अमन अमान जे हवाले सां सिक्योरिटी फोर्सिस ऐं जे हवाले सां कार्रवाइयूं कीअं ॾिसी रहिया आहियो? अॼु ही जेका अहम प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, तव्हां कीअं था सम्झो त जेके दहशतगर्द ग्रुप्स आहिनि उन्हनि खे फॉरेन फंडिंग थिए थी ऐं मुल्क जे अंदरि जेका आहे उहो अमन अमान जी सूरत हाल खे ख़राबु करे रहिया आहिनि? तव्हां छा था सम्झो त इहे जेके कार्रवाइयूं आहिनि उहे पंहिंजी जाइ ते, पर इन सॼनि मामलनि खे असां दुनिया जे अॻियां बि वाइखो करे सघूं था ऐं यूनाइटेड नेशन आहे या अहिड़ा जेके ग्लोबल फोरम्स आहिनि उन ते बि इन्हनि शयुनि खे एड्रेस करण जी ज़रूरत आहे? ॾिसो, हिकिड़ी शइ तव्हां सम्झो त इहा तक़रीबन को 20-25 सालनि खां इहा ॻाल्हि असांजे साम्हूं आई आहे त जेके अफ़गानिस्तान जा जेके मुख़्तलिफ़ धड़ा आहिनि, ख़ासि करे जेके दहशतगर्द धड़ा आहिनि, उहे कंहिं न कंहिं तरह सां पाकिस्तान जे अंदरि दाख़िल थी इहे तकलीफ़कारी कनि पिया। चाहे उन वक़्तु चाहे हुकूमत अशरफ गनी जी हुई या हामिद कारज़ई जी हुई या उन खां पोइ तालिबान आया या इहे, पर इहे जेके कार्रवाइयूं घटि कोन थियूं। पाकिस्तान जी सिक्योरिटी फोर्सिस हमेशह अफ़गानिस्तान, तव्हां ॾिसो न, सभ खां वॾो इन्हनि जेको वाक़ियो कयो उहो कयो पिशावर जो जेको आर्मी पब्लिक स्कूल हो। त पाकिस्तान हमेशह अफ़गानिस्तान खे इहो पैगाम ॾींदो रहियो आहे, सख़्तु पैगाम ॾींदो रहियो आहे, इवन उन ते जवाबी हमला कंदो रहियो आहे त जॾहिं पाकिस्तान अफ़गानिस्तान जे अंदरि का बि कार्रवाई नथो करे, पाकिस्तान जो को किरदारु न, बल्कि पाकिस्तान हमेशह अफ़गानिस्तान में अमन अमान बहाली जे हवाले सां दुनिया ख़िते में त पंहिंजी जाइ ते, पर दुनिया में उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो आहे ऐं पाकिस्तान क़ुर्बानियूं बि ॾिनियूं आहिनि। त इहे जेके धड़ा, जेके वेढ़ाक धड़ा आहिनि, दहशतगर्द धड़ा आहिनि, आख़िर हिते छो पिया कनि? हाणे तव्हां दुनिया ॾिठो त अफ़गानिस्तान जी क़यादत जेका हिते ई पली आहे, पढ़ी आहे, कोई मदरसे में पढ़ी आहे, उहे हींअर ताक़त में आया आहिनि, हुकूमत में आहिनि, त उन्हनि जो सिधो वास्तो हिंदुस्तान सां आहे। त तव्हां ॾिसो त जॾहिं उहे दौरा हिंदुस्तान जा कनि पिया, हिंदुस्तान सां उन्हनि जा लाॻापा आहिनि हर शइ, त उहे उन्हनि वेढ़ाक ग्रुपनि जी मुकमिल पुठभराई पिया कनि। ऐं हीउ जेको वाक़ियो कराची में रेंजर जे हेडक्वार्टर में थियो, इहा सिधी साईं तकलीफ़कारी, सिधी साईं दहशतगर्दी हुई। इन में अफ़गानिस्तान जा जेके वेढ़ाक ग्रुप त शामिल हुआ, पर इन्हनि खे सिधी रीत जेका उतां जी हुकूमत आहे उनजी सपोर्ट हासिल आहे ऐं उन्हनि उन तालिबान हुकूमत खे सिधो सो जेको आहे इसराइल जी हिमायत हासिल आहे, भारत जी उनखे हिमायत हासिल आहे। त उहे चाहिनि था त पाकिस्तान कमज़ोर थिए, त जीअं जेका भारत अखंड भारत ठाहे पियो उन लाइ आसानी थिए ऐं पाकिस्तान इन ख़िते में जेकॾहिं कमज़ोर थियो त पोइ जो ॿियो जेको धकु लॻंदो उहो ईरान खे लॻंदो ऐं पोइ इसराइल खे ग्रेटर इसराइल ठाहिण खां को बि न रोके सघंदो। त लिहाज़ा इहा जेका गेम आहे इहा सिर्फ़ु सिंध जे अंदरि या पाकिस्तान जे अंदरि न आहे, पर इहा हिकिड़ी इंटरनेशनल गेम आहे जंहिंमें तालिबान हुकूमत इस्तेमालु पई थिए। ऐं इहे वेढ़ा ग्रुप ॾिसो न, हीअ त उजनि इदारनि या CTD या कार्रवाई कई आहे, इहा बहितरीन कार्रवाई आहे। मौक़े ते हिकिड़ो दहशत गिरफ़्तार थियो, उन खां पोइ नेटवर्क उनजो पकड़ियो, पर तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त गुज़िरियल तव्हां सिर्फ़ु 2-3 सालनि जो मिसाल वठो, 2-3 सालनि अंदरि ॻुझनि इदारनि चाहे जेको आहे CTD हुजे, इन्हनि लॻभॻि 40-50 अहिड़ा वेढ़ाक जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया आहिनि, उन्हनि खां हथियार हथ कया आहिनि, उन्हनि खां इहो मवाद हथ कयो आहे। ऐं पाकिस्तान बार बार इन हद ताईं जो पाकिस्तान खे आख़िरकार जॾहिं अफ़गानिस्तान हुकूमत जवाबु न ॾिनो त पाकिस्तान खे स्ट्राइक करणी पई, उन्हनि दहशतगर्द जेके हुआ उन्हनि जे ठिकाणनि ते हमला करणा पिया। त भई आख़िर तव्हां इहो चाहियो छा था? जॾहिं तव्हां असां चऊं था त इहो जेको तहरीक तालिबान पाकिस्तान या ॿिया अहिड़ा जेके दहशतगर्द वेढ़ाक ग्रुप आहिनि, इहे पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी कनि था, नूर वली वग़ैरह इहे सभई केरु आहिनि? इन्हनि जो तालुक़ु इहे जेके हितां असांजे पिशावर जे कोयटा जे मदरसनि मां पढ़ी विया आहिनि। हाणे इहो उते वञी दहशतगर्दी करणु, उन्हनि खे फंड भारत ॾिए थो, उन्हनि खे फंड इसराइल ॾिए थो, पैसा परॾे खां मिलनि था, उहे पाकिस्तान खे कमज़ोर था कनि। ऐं पाकिस्तान जा ॻुझा इदारा या पाकिस्तान जा जेके पुलिस, रेंजर्स, FC इहे जेके इदारा आहिनि, इहे इन्हनि हमेशह उन्हनि खे चिथियो आहे, उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु न। हाणोका जेका वाक़िया आहिनि
पाकिस्तान खे कमज़ोर करण बराबरि आहिनि, छाकाणि त हिकु तरफ़ जेका इसराइल ऐं अमेरिका जेका ईरान मथां जंग मड़ी आहे, ऐं ॿिए तरफ़ जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान जे मथां गुज़िरियल साल जॾहिं जंग मड़ी त 3 ॾींहंनि में हिंदुस्तान खे शिकस्त आई, त इहे सभु शइ इहो सभु उहो वेर वठणु आहे, उहो इंतकाम वठणु आहे त जीअं पाकिस्तान खे हिकु दफ़ो ॿीहर कमज़ोर करे सघिजे, जेकॾहिं अफ़गानिस्तान खां हुजे ऐं ॿिए पासे हिंदुस्तान खां जेका पाकिस्तान ते हमले जी अहिड़ी जेको नियत हुजे या अहिड़ी का उनजी साज़िश कजे, त उहो इहो सॼी उहो साॻी कड़ी जो हिसो आहे। ऐं पाकिस्तान हमेशह इन्हनि शयुनि खे हमेशह मुंहुं ॾिनो आहे ऐं दुनिया सॼी खे ॿुधायो बि आहे, ऐं सॼी दुनिया अगरि गॾियल क़ौमुनि में हुजे या इंटरनेशनल जेके तंज़ीमुनि इंसानी हक़नि वारियूं, उनमें पाकिस्तान हमेशह केस पेश कयो आहे ऐं पाकिस्तान जे केस खे ॿुधो वियो आहे, ऐं पाकिस्तान खे हमेशह उनजी पुठभराई मिली आहे त इहे वाक़ई विढ़ाक अफ़गानिस्तान में वेही पाकिस्तान खे कमज़ोर पिया कनि, पाकिस्तान में तख़रीबकारी पिया कनि, दहशतगर्दी पिया कनि। उन करे इन्हनि ग्रुपनि खे चिथण या इन्हनि ग्रुपनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियणु वक़्त जी ज़रूरत आहे। अच्छा शकील साहब, इन हवाले सां बि ॿुधाइजो त हिन वक़्तु अफ़गानिस्तान जो जेको मामिलो आहे उहो पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो अहम मसइलो आहे, छो त अफ़गानिस्तान जे अंदरि तालिबान जी गवर्नमेंट आहे ऐं अफ़गानिस्तान जे अंदरि इंसानी हक़नि जे हवाले सां काफ़ी तशवीश आहे दुनिया खे। तव्हां छा था सम्झो त जॾहिं अफ़गानिस्तान जे अंदरि अमरीकी जंग हलंदड़ हुई ऐं उन खां पोइ वरी तालिबान उन्हनि खे जेको आहे संभाली पई इन वक़्तु गवर्नमेंट खे, इलेक्शन्स बि उते कोन थियूं थियनि, इलेक्टेड के माण्हू उते न आहिनि, तव्हां कीअं था सम्झो त अफ़गानिस्तान जो जेको मामिलो आहे उनखे एड्रेस करण जे लाइ सिर्फ़ु नेबर कंट्रीज़ न पर दुनिया जे मुल्कनि जी ज़िमेदारी आहे त हू अफ़गानिस्तान जे अंदरि स्टेबिलिटी ऐं रिहेबिलिटेशन ते कमु कनि, ऐं तव्हांखे लॻे थो त इहो थी रहियो आहे ऐं या न थियण जे पोयां रीज़न छा आहे? तव्हां ॾिसो त 1979 खां पाकिस्तान हमेशह अफ़गानिस्तान जे मामले ते हमेशह ॾुख ॾिठा आहिनि, तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि जी। हाणे जेका हींअर तालिबान हुकूमत आहे, इन्हनि सॼी दुनिया जे आॾो वॾा मुआदा कया, वॾा वाइदा कया, पर हू उन्हनि ते अमल न करे सघिया। सभ खां वधीक जेका हाणोकी जेका तालिबान हुकूमत आहे, इन जे वॾे में वॾो जेको उनजो जॾहिं तव्हां उनखे चओ त ग़लति कमु चओ या इन जो ॾोह चओ, इहो चओ त उन्हनि उते औरतुनि जी तालीम ई बंदि करे छॾी आहे। ऐं उन खां पोइ उन्हनि जो जेको ॿियो आहे उहो इहो त जेके वेढ़ाक ग्रुप आहिनि, तव्हां ॾिसो त ईरान जेको आहे इन जंग खां अॻु में तमामु वॾी तादाद में जेके उते अफ़गानी तरसियल हुआ, उन्हनि सभिनी खे पंहिंजे वतन मोकिलियो। ख़ुदि ईरान खे बि हिननि खां ख़तरो रहियो आहे ऐं ईरान केतिरा ई भेरा कनी मौक़नि ते अफ़गानिस्तान खे चई चुको आहे त असांजे अंदरि जेका तव्हां इहे जहिड़ा पिया था कयो, इहा महिरबानी करे न कयो, छाकाणि त इन सां असांजी जेका सालमियत आहे या असांजी जेका ख़ुदि मुख़्तियारी आहे उनखे नुक़सानु पियो थो पहुचाए। पर मसइलो इहो थो थिए त उहे त चलो उन था करे, पर पाकिस्तान खां हुननि हमेशह इहो इंतकाम वरितो आहे ऐं पाकिस्तान जॾहिं बि इन्हनि अफ़गान हुकूमतनि जी या उहे जेके जॾहिं बि के ग्रुप रहिया आहिनि, चाहे उहे मुख़ालिफ़ धुर में रहिया आहिनि, पाकिस्तान हमेशह उन्हनि जी सफ़ारती इख़लाक़ी मदद कई आहे। पर जॾहिं हू ताक़त में आया आहिनि, तव्हां ॾिसो न त हामिद कारज़ई किथे रहियो, अशरफ गनी किथे रहियो, इहे सभु पाकिस्तान में रहंदा हुआ। इन्हनि खे हुकूमत मिलण खां पोइ पाकिस्तान खे तस्लीम कयो, पाकिस्तान हुकूमत इन्हनि खे बाक़ाइदा सरकारी दावतूं ॾेई इन्हनि खे घुरायो, इन्हनि जी इज़त अफ़ज़ाई कई। पर जॾहिं बि हू ताक़त में आया, कुवत में आया, त उन्हनि सभ खां पहिरीं पाकिस्तान ख़िलाफ़ ई ॻाल्हायो, पाकिस्तान ख़िलाफ़ ई उन्हनि साज़िशूं कयूं। त हाणे बि थोरी ही जेके तालिबान आहिनि, असांजूं जेके अहम मज़हबी जमातूं, उन्हनि हमेशह उन्हनि जे लाइ नरम रवैयो रखियो आहे ऐं उन्हनि चयो आहे त हीअ असांजा माण्हू आहिनि, हीअ असांजे मदरसनि मां पढ़ी विया आहिनि। पर वक़्तु साबित कयो त उहे असांजे मज़हबी जमातनि जा जेके अंदाज़ा हुया, काथा हुया, उहे ग़लति साबित थिया ऐं उहे जेके हितां जे मदरसनि मां पढ़ी असांजी मदद सां, सिफ़ारती इख़लाक़ी मदद सां अफ़गानिस्तान में हुकूमत में आया, त उन्हनि असां सां मुंहुं फेरे न सिर्फ़ु असांखे इंतकाम वरितो, असांखे ॾुख पहुचायो, तकलीफ़ पहुचायूं, दहशतगर्दी कराई, तक़रीबकारी कराई। त हाणे वक़्तु अची वियो आहे त असां जेके हीअ सभु वफ़ाक़ी सरकार आहे, त इनखे घुर्जे त पूरी आलमी सतह ते तालिबान ख़िलाफ़ जेका उते आहे उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारे, छाकाणि त इहा ख़ुदि सदर ट्रंप चई चुको आहे अथव असांजो जेको उते वॾे में वॾो असलो उते बरहिजी वियो, इहो सॼो तालिबान जे हथ आहे। इहो तालिबान जेको आहे उहो इस्तेमालु पई करे ऐं उहो ग़लति हथनि में अची वियो आहे। ऐं ट्रंप जो इहो बि चवणो हो त असीं पाकिस्तान खां मदद वठंदासीं, त जेको तमामु वॾो हैवी असांजो असलो आहे,
इहो मिले, न त इहो इन ख़िते खे ई तबाह बर्बाद करे छॾंदा। ऐं ख़िते में जेकॾहिं इहे हथियार इस्तेमालु कया त इहे ख़िते में वॾी तबाही ईंदी। त हाणे वक़्तु इन शइ जी ॾिया त जेके हू हाणे नाजाइज़ियूं पिया था कनि, जेके तकरीबकारियूं पिया था कनि, जेके हू हिन ख़िते जे लाइ साज़िशूं पिया था कनि, हाणे वक़्तु अची वियो आहे त उनखे मुंहुं ॾिजे, भरपूर मुंहुं ॾिजे। न त ही असांजे लाइ हर शहर, हर घिटी, हर वस्ती वहाण में ई असांखे नुक़सान ॾींदा, असांखे तकलीफ़कारी कंदा। ऐं ॾिसो न पाकिस्तान जेके इन्हनि अफ़गानी जेके शहरी आहिनि उन्हनि खे जॾहिं वतन वापसि मोकिलिया त तव्हां ॾिसो त उन्हनि जूं तकलीफ़कारियूं, दहशतगर्दी जेका वाक़िया आहिनि उहे पाकिस्तान जे वधी विया आहिनि। त माना साबित छा थियो त उन जेके दहशतगर्द ग्रुप आहिनि, वेड़ा ग्रुप आहिनि, उहे पाकिस्तान में अची पाकिस्तान जे अंदरि जेके मौजूदु अफ़गान शहरी हुआ उन्हनि जो सहारो वठी उन्हनि जे आसिरे ते ऐं ही हिते वाक़िया कंदा हुआ। जॾहिं हितां उन्हनि खे वापसि मोकिलियो पियो थो वञे त उहे वरी उहे ई साॻियूं कार्रवाई कनि था। इहो पाकिस्तान खां इंतकाम पिया वठनि। जी अच्छा फारूक साहब, आख़िर में तव्हां छा चवंदा इन सूरत हाल ते? दहशतगर्दी जे ख़िलाफ़ अगरि कार्रवायूं ऐं ऑपरेशन जो सिलसिलो त हलंदड़ आहे, पर बुनियादी तौर ते इन मसइले जो सियासी हल बि हुजणु घुरिजे। असांजे मुल्क जे अंदरि जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि खे बि किरदारु अदा करिणो पवंदो। गिलगित हुजे, आज़ादु कश्मीर हुजे या पाकिस्तान जे अंदरि अफ़गानिस्तान जीअं ऑपरेट करे पियो ऐं फंडिंग थी रही आहे, तव्हां छा था सम्झो? बलूचिस्तान ऐं KPK जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां कीअं था सम्झो त सिर्फ़ु इन जो कार्रवाइनि जे थ्रू ई हल निकिरी सघे थो या सियासी तरीक़े सां, मुनज़िम तरीक़े सां बि दहशतगर्दी जे हवाले सां हिकिड़ो कमेटी जोड़णु घुरिजे फेडरल गवर्नमेंट जे हवाले सां, ताकी हिन दहशतगर्दी जे जेके मसइले खे बुनियादी तौर ते जेको आहे इशू आहे हिन वक़्तु उतां खां हल करणु घुरिजे? ताक़त जे ज़ोर ते शयूं हलनि पियूं, ऑपरेशन जो बि सिलसिलो जारी आहे, पर सियासी तौर ते हिकिड़ो स्पेस नज़र अचे थो पोइ बि। ॾिसो, तव्हां हिकिड़ी ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त जेको आहे सो पाकिस्तान जेको आहे साम्हूं दुश्मन आहे, उन सां विढ़ण जी ताक़त रखे थो ऐं उनखे शिकस्त ॾेई सघे थो। पाकिस्तानी फ़ौज जी जेका एतिरो पावर आहे, लेकिन जेके अंदरूनी जेका साज़िशूं आहिनि या अंदरूनी जेको दुश्मन आहे जेको असांजे दरमियान वेही करे जेको असांजे मथां मिलंदो, उनखे जेको आहे टारगेट करणु या उनखे जेको आहे ठीकु करणु तमामु हिकिड़ो मुश्किल कमु आहे। उन में शनाख़त करण बि मुश्किल कमु आहे। त छो जो इहो तमामु हिकिड़ो लिकल दुश्मन आहिनि जेके अंदरूनी तौर ते जेके हमला कनि था। अफ़गानिस्तान जी हुकूमत ॾिठो वञे त जेको आहे उहा ख़ुदि जेके इहे दहशतगर्द ग्रुप आहिनि उन्हनि खां ख़ौफ़ज़दा ऐं उहा ख़ुदि जेको आहे सो उन्हनि जे आसिरे ते हले पई थी। ऐं उते जेको आहे सो तमामु अफ़गानिस्तान में जेको आहे सो तव्हां हिन ॿुधायो शकील साहिबु तव्हांखे त भई जेको आहे सिर्फ़ु इहो ई न जेको आहे सो उते जेको आहे सो हजमनि जूं दुकान बंदि करे छॾिया अथनि ऐं उनखे अलावा औरतुनि जो जेको आहे सो पढ़णु मना ऐं औरतूं को कारोबार नथियूं करे सघनि, अकेलियूं नथियूं वञी सघनि बग़ैर कंहिं उनजे माना औरतुनि जे हक़नि ते बि जेको आहे सो वॾो मसइलो आहे ऐं के औरतूं उते पढ़ी बि नथियूं सघनि। हिकिड़ी त इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त इहे नमक हराम आहिनि। हींअर बि पाकिस्तान मां उते आहे छा, उते कणिक बि हितां वञे, चांवर बि हितां वञनि ऐं हर शइ खाइण पीअण जी हींअर बि उतां इंसानी हमदर्दीअ तहत कंटेनर जा कंटेनर भरिजी वञनि था, अफ़गानिस्तान वञनि था। त उन जे बावजूदि बि जेको आहे सो हू जेको आहे नथा मुड़नि पाकिस्तान में दहशतगर्दी ऐं जेको आहे इंडियन हुकूमत जे जेको आहे सो उन में कच्छ में किरिया पिया आहिनि ऐं जेको आहे उन्हनि खां पैसा वठी ऐं उहो हिते हिकिड़े वज़ीर त ईअं तक चयो त इंडिया जो ऐं अफ़गानिस्तान जो DNA पाण में मिले थो। मतिलबु एतिरे ताईं जेको आहे चवणु हिकिड़ो वॾो जेको आहे सवालिया निशान आहे त हीअ केतिरा किरियल आहिनि त भई हिंदू अज़म खे या हिंदू जेके आहिनि उन्हनि जे बारे में हीअ चए त भई जेको आहे सो DNA पाण में मिले थो। तव्हां हिन मां अंदाज़ो लॻाए सघो था त हुननि जी पाकिस्तान सां केसि ताईं दुश्मनी वधीक आहे। ठीकु आहे फारूक साहब, वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। शकील नाइक साहब, तव्हांजी बि वरी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम में महिमाननि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। फ़िलहालु एतिरो ई ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।